अदी शमा अदी अदी मुखे उञ लगी आ मुखे पानी पियारियो कोई भी ना है कोई भी मुझो सॾ नथो ॿुधे हूअं बि सियाणनि सच ई चयो आहे त बीठे जो हर कोई आहे किरे जो कोई भी कोन्हे अदी नादर नादर तू अची वई सदोरी तोखे की खबर पई त मां आहियां ना तो ॾिठो न ई मां ॻाल्हायो मूंखे तुंहिंजे अचण जो मूंसां गॾु हुजण जो एहसास थी वेंदो आहे शायद का छही हसब आहे का हिस न आहे वरी इहो ई प्यार आहे जंहिंजी ख़ुशबू इंसान महसूस कंदो आहे तूं मूंखे इहो त ॿुधा तूं वञी केॾांहुं पई तूं छो उथी मां पाणी पीअण जे लाइ पई वञा तूं वे तोखे पाणी मां थो पियारियां या अल्लाह या मुझा परवरदिगार मुखे बख्श कजाए मुते रहम कजाए वधिक सूर सहण जी मुंह में सह पनाह है अल्लाह सही तू रहम कर खबर न है ते ही मुझी पट्टी अखिन ता आखिर कदे लहंदी अल्लाह छा थींदो पर ये मुमकिन ना है गोर अदी मेरू सजी जो सजी नादर सदूरी जी भर खयो बीठी आ मां त उनके ॾिठे नथो वणा अवधी पोए कुछ न कुछ तो करणो पवंदो न इहो ई त सोचणो आ छा कजे वैसे छो न सदोरी के अस्पताल में पूरो करे छॾिजे 4-5 ॾींहं नादर खान रोई रोई चुप करे वेंदो सुल्तान ऐं परुअ जे हूंदे सदोरीअ खे माण्हू नामुमकिन आ गोर जेकॾहिं सदोरीअ खे माण्हू अथई त पहिरियों हिननि ॿिन्ही खे ॻोठ ठीक है रेसा कयूं था इन्हनि जो बंदोबस्त सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।